अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ताज़ा तरीन अपडेट ॾींदा हलूं। खैबर लग ॻोठ जुमा शौक में ड्रेनेज सिस्टम काफ़ी अरसे खां नाकारा हुअण जे करे ॻोठ जे गटर जे नालियुनि जो पाणी खॾ में ओवर थियण लॻो। ॻोठनि जी घिटियुनि ऐं दीवारनि खे वॾो नुक़सान पहुतो आहे। हितां जे ॻोठाणनि पंहिंजी महिनत पाण करे ॻोठ मंझां चंदो करे मज़दूरनि ऐं मशीन जो ख़र्च करे पाणी कढरायो, जॾहिं त पब्लिक हेल्थ जा ऑफिसर ख़ाली फोटो सेशन कराए विज़िट करे हलिया था वञनि। अमली कम अञा ताईं को बि न करायो वियो आहे। ॿिए पासे यूसी शेर मोहम्मद थोड़ा जो अॻूणो चेयरमैन मोहम्मद इस्माइल शहो पिण मशीन लाइ डीज़ल ॾिनो।